हाँ समीर छाला अस्सलाम वालेकुम साहब। सलाम मकद खेरा खुशा गफर खेरा वे ॿुधो सी कारतूस साहब ॻोठ आयो आहे मिलण आयासीं तव्हां सां। वॾी महिरबानी यार असां बि ॾेढ ॻोठ क़िस्मत सां था अचूं हलो भला बंगले ते न तमामु सुठी ॻाल्हि हिते वेठा आहियूं पार्क में। हा न वॾी महिरबानी लख हज़ार वेठा ख़ुशि आहियो तबियत सही आहे न खैर खैर अमन बात वक़्तु कीअं थो गुज़रे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह शुक्र बोला जाए साल मां बि कराची ड्यूटी आहे क़िस्मत सां अचणु थिए थो कहिड़ो नथो थिए मसला त आहिनि छा कजे जवार सरस हले पई साहब। हा सर्विस शुक्र आहे मौला जो लखे साल डिफेंस में जॉब आहे अच्छा फर्स्ट क्लास हुते थाणो फर्स्ट क्लास मिलियल आहे अञा घणो टाइम आहे तव्हांजी सरस में? त दुआ कर बखदी 2 साल जी आखिरी बचा है इनके 2 करोड़ हड़ी वटा बचण लाइ कुछ ठाई हो जाता माण्हू त यार मरण खां अॻु में क़बर जो सोचींदो आहे महशर जो सोचींदो आहे क़यामत जो सोचींदो आहे। यकीन करी न मुझे अकाउंट में छिके मां छिके हींअर बि 5 करोड़ हूंदा गफार साहब ने हराम जा 5 करोड़ करे कया अथई अञा नथो ड्रापई। कारतूस सिंधी हर रिटायर थियण वारे जी ख्वाहिश हूंदी आहे त हज ते वञा मदीने वञा। अदा अज ते बि वज पोइ दुआ कर अज ते वजण गागे को 2 करोड़ हड़ी वठा हेड़ा सूबेदार हूंदा त सिंध में किथों अमन थींदो। साहब कुरान पाक में लिखियल आहे त रिश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जानमीन। कारतूस साहब जहनम ख़रीद न कर। मां दाजलम खरीद थोरे कया अबू तो बंगला खरीद करण कारू खरीद करण प्लाट खरीद करण जी गाल कया था असां चयो साहब क़िस्मत सां आयो मिली चऊंसि। दुआ कर माण्हू हिक ॿिए खे कट हिक ॿिए खे पाका ते कोन ता असां पुलिस विरोधी पली ता को नियत जो सफ़ा बना माण्हू मारण जो कढाणो को। असां चयो साहब क़िस्मत सां आयो मिली चऊंसि तूं त को अंदर जो पली ता।